अॼु जो टॉपिक अथव वसीम अख्तर बि त मां थोरो अॼु हिनखे तबियत सां कयां न ऐं मुंहिंजो आवाज़ जे थोरो थोरो गूंजे न त असल में वसीम भाई ॻाल्हि इहा आहे त मां बीठो आहियां लेटरिन में यार। छो त मूंखे इहा ख़ूबसूरत जॻह लॻी तोखे बेस्तेक करण लाइ। पोइ इहो लेटरिन में अक्सर चवंदा आहिनि शैतान रहंदो आहे, पोइ इनजे करे मैं भी शैतान और वो भी तुम जानते हो, हम दोनों मिलके कितनी माँ चोदेंगे आपकी। पोइ चवण जो मक़सदु इहो आहे त तूं छा थो चवें त माना असां सिधी टोपी पाइण वारा जेके आहिनि उहे कराची टूल प्लाज़ा क्रॉस न कनि। छो तूं माना कराची टूल प्लाज़ा ते माउ बीहारी आया पंहिंजी तबियत सां तोखे फटकारियां मां, सम्झ में तोखे ॻाल्हि नथी अचे। असल खां तव्हां हिते आया आहियो ऐं असांखे तंगी केॾो कयो अथव। मेहमान बन के आए हो, हमारे बाप बनने की कोशिश मत करो। ऐं रही ॻाल्हि कराचीअ जी, तूं चवंदा त कराची तव्हांजी आहे तव्हांजी आहे तव्हांजी आहे, तव्हांजी कीअं थी वई भाउ? असांजी आहे, सालनि खां असांजी आहे, तव्हां विसरी वियो आहे। यकीन तव्हांखे न अचे वसीम भाई, कॾहिं टाइम कढी मूड़ी अचो त मां तव्हांखे मुंहं जे दर जी भितियुनि में वञी दूनो हणां त ॾिसो असां 5000 साल पुराणा आहियूं सम्झव न, पुराणा आहियूं। सम्झे ई ॻाल्हि खे नथो तोखे रोज़ रोज़ मां सम्झायां। सॼी आगुर में फिरियो आहियां मां, मूंखे मनपसंदि जाइ लेटरिन थी लॻे, इन लाइ मां हर हर मोटी आहियां। तूं जहिड़े माण्हू खे लेटरिन में बेस्तो कयो वञे, लेटरिन ई कुता, सम्झे ई ॻाल्हि खे नथो। हर हर ॾिस त जंहिंमहिल ॾिस इहो टटेड़ो माइक कढियूं अॻूं, हे सिंधियुनि जे बारे में, हे सिंधियुनि जे बारे, सिंधी में तेरी गाद मारी है क्या? सम्झे ॻाल्हि खे छो न तो हर हर तोखे सम्झायां। मां वसीम अख्तर, न तूं वसीम अकरम आहे, न तूं शोएब अख्तर आहे, ॿिन्ही जो मिक्सअप थी वसीम अख्तर थी वियो आहे। आपके दो दो बाप शहर में रड़ियूं कर, मेरे दो दो बाप, मेरे दो दो बाप, दो दो बाप जा पुट। तोखे सम्झ में ॻाल्हि छो नथी अचे? मां अगट हर हर लथो लथो इन अगट में विझी ऐं घुटा ॼाए छा भला? सम्झे ई ॻाल्हि खे नथो चूतिया। केॾो सम्झायो आहे, हाणे प्यार सां सम्झी वञजांइ। टोपीअ जे बारे में ॿीहर न ॻाल्हाइजांइ। हमारी इज़त थे, सम्झे, हमारी इज़त थे भैया, हमारी इज़त है। ईअं न थिए जो मां थर वञा ऐं सभिनी कारीगरनि खे कम सां लॻाए वॾी हिकिड़ी टोपी ठारायां। हेलीकॉप्टर ज़रदारी साहब खां उधारो वठी उहा टोपी लोॾाईंदो जी घर जे मथां रखायां, पोइ सम्झे मथां चूतियो हिकिड़ो वसीम अख्तर। रिमल ॾिस त बाबा, इहे त बाबा ईअं बीठा आहिनि महाजरा असांजे कढल लॻा। माना छा था चओ, हर सिंधी तव्हां खां रिश्तो वठे। असांखे नाहे करणी कारिन शीदनि सां मिटी, असांखे नाहे करणी वन नाइट स्टैंड करिणो आहे त कुरैशी हाज़िर आहे तबियत सां नाओ नंबर बीप। सम्झे थो न छा माना? जे नथो सम्झे त हिन मुंहिंजे रोस्ट खे उर्दू वारे खे चुतूअ खां डबिंग ज़रूरु कराइजांइ। सम्झी वेंदे तूं त मां कहिड़े कमीने लेवल जो माण्हू आहियां। दोबारा में आपको समझाएगा नहीं। हाणे घणो टाइम लेटरिन में बीहंदो, माण्हू चवंदा अलाए चरियो थी वियो, अलाए दस्त अथव, इन लाइ मां निकिरां थो। समझिए मुंहिंजी ॻाल्हि खे प्यार सां। अभी दोबारा तुम्हारा मैं कोई बयान नहीं सुनना चाहता, वरना इतना तबियत से फटकारेगा। टोपी त पर जी ॻाल्हि आहे, अंडरवियर खणी मुंहं ते पाईंदे तूं त इन माण्हूअ खे मां छो ॾिसां कुरैशीअ खे? सम्झई न? सो गेट लॉस्ट न भाउ वसीम अख्तर। ॻाल्हि इहा थी कजे त तोखे असांजे सिंधी टोपीअ खां तोखे वॾो एतिराज़ आहे। टूस प्लाज़ा क्लास न कजांइ बातीअ पुट, तुंहिंजे पीउ जी आहे कराची। फुट फुट ते असां एॾा किरे कयूं जो माण्हू था मारे जो तोखे हेॾा एकड़ खणण ॾींदासीं। कराची आहे त तूं वेही हुते मुतबर थी चिश्मो हणी सुकी मुंडी कढी कुमेल जहिड़ी शिकिल करे आङुरियूं मथे न कंदो कर। इन सां तूं विक्ट्री जो निशान न आहे तुंहिंजो इहो। पर हिन हीअं बुजा ईंदई लखे दून में उडरंदा। पाण खे तूं अलाए छा थो सम्झे, तूं एॾो मुतबर आहे। लभई लूणक बि न आए ओधर ते पाकिस्तान में वरी ड्रामा हला था थी। हिते कांच हुयव जॾहिं आया हो हिते त कांच कोन बि मिलेव पाइण खां, वरी हिते हलिया आहिनि। लतूं हणी सनी देवल कढियो हुते, मुढियूं लाथव। गदर फिल्म नठी थी आहे माया भोसड़ा, वरी घुरे हैं सनी देवल खे। एक मोहर नहीं लगेगी तो तारा पाकिस्तान नहीं आएगा। तारा के पाकिस्तान घुराए ऐं सितारा कढ रहे हैं अॾीअ बड़वा हिकिड़ा। तूं वरी छा सम्झी असां न ईंदा वरी पोइ कुईरी फाटे त वरी हिकिड़े सिंधी दोस्त असांजे घर घुराए। मां त तमामु इज़त कंदो आहियां, पर माण्हुनि मुंहिंजो बयान नेगलेक्ट वरितो आहे। भौंकंदे त नेगलेक्ट वठंदासीं, न त असां हमको तो तुमको जानते भी नहीं थे कि तोरे जैसा हरामी भी कोई है। बाक़ी इहा तूं ॻाल्हि न कर त तुंहिंजी पहुंच वॾी आहे। परशुराम बिहारी आहे जेको कुरैशी है, परशुराम बिहारी, इसकी पहुंच ऊपर तक है, समझे, ऊपर तक। कहो तो टिकट कटवा दें। चूतियो हिकिड़ो जेॾी महिल ॾिस भॻो बीठो आहे चई सिंधी क्रॉस न कनि, टूल प्लाज़ा क्रॉस करणु न ॾींदासीं। जूता केॾा खाधा था, पुलिस वारनि खे गिरद अची वई भेणा। केॾा बूट तबियत सां तव्हांखे हयूं विसरी आहे थी, कहिड़ो कुटियो हूं तव्हांखे। कांचा लथियूं थी वञनि, उहे ते कांच बीहेव थी। असां शींहनि जी दहाड़ जंहिं ॾींहुं सभिनी ज़मीन ते पेर रखिया न कराचीअ जी, ऐं ईअं झटको ॾिनोसीं न, कांचा लही वेंदव जेल ते। 7 पुश्तूं ॿोड़ियूं पैदा थींदव, सिंध जा नारा लॻी वियव न कराचीअ में। पर छा कयूं, असां बि बचड़ी वाला मजबूर आहियूं न। छो त कुछ असां हमारे यहाँ भी काली भेड़े हैं जो आपके साथ मिली हुई हैं। वो ॻाल्हि इहा आहे, सम्झी न। शफ़ीक अख्तर तुंहिंजो नालो रखां मां इहो, वसीम अख्तर न, तूं शफ़ीक अख्तर आहे। तुंहिंजी शिकिल कुती आहे औरतुनि जहिड़ी, औरताना बड़वा। हमारी पहुंच भली ऊपर तक होगी, लेकिन ये परशुराम बिहारी की पहुंच ऊपर तक है। ऊपर का मतलब ऊपर, सही है ना?
कुत्ता चाहे देसी हो के विदेशी दरवाजा पे खड़ा होके खूब भौंकता है, भौंको, हम बुरा नहीं मानूंगा, मगर उ लक्ष्मण रेखा क्रॉस करने का गलती नहीं ना करना। काहे के उ रेखा के बाद परशुराम बिहारी का टेरिटरी शुरू होता है, माना असां सिंधियुनि जी टेरिटरी शुरू थई। तुंहिंजे दर में आ पंहिंजे, त इन दर में महफ़ूज़ रह। कराची जी ॻाल्हि न कजांइ, दोबारा करोगे तो मुंह में हाथ डाल के कलेजा खींच लेंगे हरामखोर।